वक्त असां शहदादकोट जी अनाज मंडी में मौजूद आहियूं, जिथे मुसलसल अॼु 6 ॾींहंनि खां वाक बंद आहे। आबादगार जेके वापारियुनि ऐं आबादगारनि ऐं हुकूमत जे आला अमरदारनि में हिन वक़्तु को बि टेबल टॉक्स न थी सघियो आहे, न ई को MPA MNA ऐं ॿिया के अॻुवान जेके इन में इन्वॉल्वमेंट करे हिन मसइले खे हल करे सघनि। अॼु जेको 6 ॾींहं आहे मंडी बंद आहे, इहा हक़ीक़त आहे। इहो हिकिड़ो माना ईअं सम्झो त ग़लति सियासत ऐं ग़लति रवैयनि जे करे मंडी बंद आहे। जॾहिं त मंडी जो असां वटि 2 साल 3 अॻ में हिकिड़ो फ़ैसिलो थियो हो, कटौती ते ई वॾी हिकिड़ी तहरीक हली जेका सिंध आबादगार बोर्ड हलाई। उहो पोइ उन में भलावणा वापारी शहदादकोट जा आबादगार इहे सभु गॾिजी वेही DC ऑफिस में हिकिड़ो फ़ैसिलो थियो, जंहिंमें मण ते 600 ग्राम कट ऐं 18 रुपया तोराई। उहा 600 ग्राम जी जेका रक़म थी थिए, उहा थी थिए अॼु वारे हिसाब सां 42-43 रुपया ऐं 18 रुपया, माना टोटल 60 खां जहिड़ो के 70 रुपया कट थी थिए। शहदादकोट खे छॾे करे तव्हां जिथे बि वञो, कंबर वञो, वारहे वञो, नसीराबाद वञो, गढ़ी खेरे वञो, जेकबाद वञो, शिकारपुर वञो, 2 खां 2.5 किलो मण ते कटे ऐं उहो ख़र्चु तक़रीबन 150 खां पोणा 200 रुपया मण ते आहे। जॾहिं त अॼु जेका शिकारपुर जी माना मंडी आहे, उन जो रेट आहे 33-33 रुपया, 33-33 रुपया अॼु शिकारपुर मंडी जो सीनाइन जो रेट आहे। ऐं शहदादकोट में असां वटि 3500 रुपया अॼु रेट आहे। असांजो शहदादकोट जी मंडी हिमल बि माना सॼी सिंध खां 200-250 रुपया अबव आहे। जेकॾहिं वाक शुरू थी वेंदो त इहा ऑटोमेटिक असांखे 3700-3750 रुपया रेट मिलंदो। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि जे जेके नवां पंहिंजो साईं चवां असां वटि लीडर पैदा थिया आहिनि, इम्पोर्टेड जंहिंखे आबादगार करे चऊं, जिन जूं पंहिंजूं ज़मीनूं वधि में वधि 20-25 जरेब आहिनि। छो त उन्हनि खे ख़बर आहे त असांजो एतिरो फ़सुलु आहे कोन, हे नुक़सानु आहे आबादगार वॾनि जो। उन जे करे हुननि ते त को फ़र्क़ु नथो पए, हुननि खे पंहिंजी लीडरशिप चिमकाइणी आहे, सेल्फियूं कढाइणियूं आहिनि, माण्हुनि जे अॻियां अचिणो आहे। बाक़ी हिन में आबादगारनि जूं जॾहिं लाज़मी आहे इंसल्टियूं थींदियूं त हुननि मंडी बंदि कई आहे। हाणे उन मंडी बंदि करण जो नुक़सानु 100% आबादगार खे आहे। वापारी त फ़ाइदो थो वठे पियो। वापारी इहा हिकिड़ी ट्रिक शुरू कई आहे, माना बहानो हिननि जो करे वापारियुनि हिकिड़ी ट्रिक शुरू कई आहे। हिननि खे 200 रुपया जो मण ते घटि मिलंदो हिते त लाज़मी आहे हो इन करे मंडी नथा हलाइनि। अॻे बि ईअं थियो हो, हिकिड़ो दफ़ो 3 महीना मंडी बंदि थी, जंहिंमें असां हिते भलावणनि मां सेठ तख़त राय ऐं कुझु हुयासीं। हिन मंडी में क़ुरान शरीफ़, गीता ऐं भिटाई जो रिसालो रखी मंडी खोलराईसीं। उन खां पोइ वरी 2 महीना मंडी बंदि थी, जंहिंजे लाइ असां तहरीक हलाए जजनि जा रस्ता रोकियासीं, टावर बंदि कयोसीं, वॾो एहतजाज कयोसीं। उन खां पोइ वरी हीअ मंडी खुली। वरी हीअ 3 साज़िश आहे। हे मंडी खे बंदि कराइण जे लाइ हिकिड़ी वॾी का माना असांखे चवां साज़िश थी हले, जेका कब्ज़ा माफ़िया आहे शहदादकोट जी। उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त असां माना असांखे चवां हिन मंडी ते कब्ज़ो कयूं, जीअं ॿियनि शहरनि में। छो त शहदादकोट खां सवाइ ॿियनि शहरनि में किथे बि वाक कोन्हे को जेको असां वटि हिते कली में वाक थींदो आहे। हर को उते ईंदो आहे, उते हर को पंहिंजी सेलर ते खणी ईंदो आहे, पंहिंजी मर्ज़ी जा उहे अघ ॾींदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ी जूं कटूं वठंदा आहिनि। ऐं शहदादकोट जी मंडी उहा शइ आहे, तव्हां हिते 1 मण खणी अचो, 1 मण जा पैसा रोक वठी वञो एॾी। ऐं हाणे बि रोज़ 50-60 हज़ार मण अचे थो। हाणे 200 रुपया मण ते नुक़सान जो तव्हां काथो त ॿुधो त इहो घणो नुक़सानु आहे। उन जे लाइ असांजे आबादगारनि खे असांजा भलावणा हिते लखें रुपया ख़र्चु कई वेठा आहिनि, पंहिंजे घरों ॾेई वेठा आहिनि, किरोड़े रुपया ख़र्चु कई वेठा आहिनि। उन्हनि जी माना तंहिंखे चवां का बि माना नथी थिए। असां एतिरे क़दुरु माना हलूं पिया। ऐं हे जेका आहे, जेके नवां इम्पोर्टेड माना आबादगार आया आहिनि, उन्हनि जे करे हे असांखे ग़लति फ़ैसिलो मड़ियो वियो आहे, जंहिंजे करे अॼु असां 200 रुपया अघु घटि बि वठूं था वञूं, हर शइ कयूं था। ज़ाहिर अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।